बिरासिटी गोठ जलबाणी में औताक ते वेठल पीपी अकवाना डॉक्टर नूर मोहम्मद जलबाणी मथा हथियारबंदनि जे मुबैना तौर ते हमिलो रड़ीन ते पुलिस पहुची हिकु जवाबदार दीन मोहम्मद उर्फ़ नवाब जलबाणी खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार फरार थी विया आहिनि ऐं DSP मंज़ूर अली लखी जवाबदार खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वियो जिते केस दाख़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में मक़तूल जे वाटसन हाजी ज़ुल्फ़िकार जलबाणी ऐं फ़रियादी डॉक्टर नूर मोहम्मद जलबाणी ॿुधायो त जवाबदार दीन मोहम्मद उर्फ़ नवाब जलबाणी ओचितो हथियारनि साण करे कमरे में दाख़िल थी फ़रियादी डॉक्टर नूर मोहम्मद जलबाणी खे मारण जी कोशिशि कई। धमकियूं ॾींदे चयो त केस तां हथ खणण जो ॿुधायो आहे। पुलिस जी मदद सां जवाबदार खे पकिड़े पुलिस हवाले कयो वियो आहे जिते ॿिया हथियारबंद फरार थी विया आहिनि। ॿिए पासे DSP मंज़ूर अली लखी ॿुधायो त इतला ते पुलिस पहुची हिकु जवाबदार खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। यादि रहे त 9 महीना अॻु गिरफ़्तार जवाबदार जे पुटु ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी साॻे ई औताक में दाख़िल थी प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी खे 7 गोलियूं हणी क़त्ल कयो हो जंहिंजो केस कोर्ट में हली रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।